कंजन जी से जो बेहतरीन कैमरामैन सर लीड प्रोजेक्ट तव्हां कहिड़ो कयो आहे पंहिंजी लाइफ में? राजराणी इहो त हींअर हले थो न, उन खां पोइ वॾो प्रोजेक्ट। मीरा अच्छा मीरा कंजन स्टेज में हुयो जी। उस्ताद महफूज़ मीराणी कीअं थो तव्हांखे महसूसु थिए? ज़बरदस्त जी। अस्सलाम वालेकुम गाइस, कीअं आहियो? ठीकु आहियो? हाणे तव्हां सम्झी वञो, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदा, ठीकु हूंदा, जिते मुंहिंजे ख़ुशि हूंदा, ठीकु आहे। हाणे मां हिन जो छा तारीफ़ करायां उहो तव्हांखे आदतुनि मां ॻाल्हाइण मां अफ़ालनि मां तव्हांखे महसूसु थिए त साईंजन कहिड़ी जिन्स मां आहिनि, केरु आहिनि। असांजा प्यारा दोस्त आहिनि, बेहतरीन मेकअप आर्टिस्ट आहे, पर हिन जो कसूर न आहे, ही रही रही फीमेल ताईं थी वञनि था। बेसिकली हूंदा न आहिनि ईअं, छोजे चवंदा आहिनि अछो बदकारे सां पोइ आदत न मटे, रंग न मटाईंदो आहे, आदत मटाईंदो आहे। पोइ मतिलबु रही रही हिकिड़ो असरु थिए थो, उहो तव्हां में असरु ॾियो जेको ॾिसी रहिया आहियो। बहितरीन जी, ही असांजो बहितरीन पाण हिकिड़ो बहितरीन डायरेक्टर, बहितरीन शख़्सियत फ़हीम याया भुट्टो साहब, खोड़ी के घुमरी जो खैरू। साईं ख़ुशि आहियो? अल्लाह साईं करम ख़ैर करे थो, तव्हां बि ठीकु आहियो? जी जी सर, बसि ईअं वेठा हुआसीं, मां चयो त संगत सां ईअं हाल वाल कजनि, पंहिंजे करे वांदे आयासीं। असांजो पहिरीं प्यारो इल्म थी जावी साहब बि वेठो आहे, तमामु वॾो बिल्डर आहे खैरपुर मिरज़ जो, जंहिंजी असां बंगले ते रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं। जी जी साईं फ़हीम साहब जो हाल खैरू जो जेको तव्हांजो किरदारु हली रहियो आहे खोड़ी के घुमरी में, हिन मां केतिरो मुतमिन आहियो ऐं स्क्रिप्ट में मज़ो अचे थो? यार सची ॻाल्हि त इहा हुई, जॾहिं मां खोड़ी जी घुमरी कैरेक्टर कयो त सोचियां पियो त मोट उहा मिलण जे लाइ कोन मिलंदी, चेंज हुयो, पर सिंध वासियुनि जो प्यार ॾिसी करे उन कैरेक्टर खे साराइण ऐं हिकिड़ो मुनफ़रिद आहे, इन में मां तमामु घणो थैंकफुल आहियां नूर ज़हर साहब जो, जंहिं तमामु सुहिणे नमूने सां मुंहिंजे कैरेक्टर खे लिखियो, ऐं भाऊ बिशारत समूह जो, जंहिं तमामु सुहिणी डायरेक्टर ॾिनी ऐं जंहिं तमामु घणी महिनत कई आहे, उहा फर्ज़ंद खजू जे हिन खे तमामु सुहिणे नमूने सां तरतीब ॾिनो आहे। थैंक यू सर, थैंक यू, महिरबानी।